अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम रब्बिश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली वजअल ली वज़ीरम मिन अहली रब्बी यस्सिर वला तुअस्सिर व तम्मिम बिल खैर व बिका नस्तईन आमीन या रब्बिल आलमीन। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। अल्हम्दुलिल्लाह असी आसान कुरानी अरबी पढ़ी रहा आहियूं, जंहिंमें असां सिलसिलेवार मुख़्तलिफ़ लेक्चरनि में असां पहिरीं मुफ़रद ॾिठा, पोइ उन खां पोइ असां मुरकिबात ते आयासीं। अल्हम्दुलिल्लाह पोयनि ॿिनि लेक्चरनि में असां जुमिला इस्मिया ॾिठा ऐं उन जे मुतलिक़ क़ुरानी मिसालूं बि ॾिठियूं। अल्लाह ताला जे फज़लो करम सां हाणे असीं क़ुरानी आयतुनि ते बि अची विया आहियूं। अॼु असीं इंशाअल्लाह ज़माइर पढ़ंदासीं त इस्म जी जॻह ते ज़मीरूं जेके इस्तेमालु थींदियूं आहिनि उहे कीअं इस्तेमालु थींदियूं आहिनि। सिंधी में, उर्दू में, हर ज़बान में इस्तेमालु थींदियूं आहिनि। त अरबी में बि असीं इंशाअल्लाह उन्हनि खे ॾिसंदासीं। उन खां पहिरीं असीं हिकु मसनून दुआ था ॾिसूं। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी मसनून दुआ आहे त अल्लाहुम्मा इन्नी अस्अलुका इल्मन नाफ़िअन व रिज़्क़न तय्यिबन व अमलन मुतक़ब्बलन। त ए अल्लाह, ऐं तव्हां खां फ़ाइदो ॾियण वारे इल्म, पाक रिस्क ऐं क़बूल थियण वारे अमल जो सवाल थो करियां। त असीं छाजो था सवाल करियूं? अल्लाहुम्मा इन्नी अस्अलुका, ए अल्लाह असीं तव्हां खां सवाल था करियूं ऐं तव्हां खां सवाल थो करियां इल्मन नाफ़िअन, यानी नफ़े वारो इल्म। उम्मीद आहे तव्हांखे मौसूफ़ सिफ़त बि यादि हूंदा। त व रिज़्क़न तय्यिबन, ऐं पाक रिस्क जो, व अमलन मुतक़ब्बलन, मुतक़ब्बल चइबो आहे क़बूल थियण वारे खे, यानी क़बूल थियण वारे अमल जो ऐं तव्हां खां सवाल थो करियां। त अल्लाह ताला असांखे ही जेका मसनून दुआ आहे अल्लाह ताला खे क़बूल फरमाए। त अल्लाह ताला असांखे नफ़े वारो इल्म ॾे, पाक रिस्क ॾे ऐं क़बूल थियण वारो अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए, आमीन। त अॼु असीं इंशाअल्लाह ज़माइर पढ़ंदासीं। ज़मीरूं छा हूंदियूं आहिनि उहे असीं ॾिसंदासीं। वरी उन्हनि जा मुख़्तलिफ़ क़िस्म थींदा आहिनि अरबी में, असीं उहे बि ॾिसंदासीं। हिकिड़ो क़िस्म अॼु असीं इंशाअल्लाह पढ़ंदासीं, ज़माइर मरफ़ूआ मुनफ़सिला, इहो छा आहे अॻिते असीं पढ़ंदासीं। उन जे मुतलिक़ मुख़्तलिफ़ ॿियूं ॻाल्हियूं आहिनि। वरी कलमा हसर हिकिड़ो इनमा आहे, इहो बि असीं सम्झंदासीं हसर छाखे चइबो आहे, इनमा छा आहे। वरी जुमिलनि जो तर्जुमो, क़ुरानी आयतुनि जो तर्जुमो, होमवर्क। असांजो मेन टॉपिक आहे ज़माइर, त उन जे ई सभु टॉपिक्स ही सभु रिलेटेड आहिनि। त इंशाअल्लाह हिनखे असीं आहिस्ते आहिस्ते पढ़णु शुरू कंदासीं त सभु शयूं इंशाअल्लाह सम्झ में ईंदियूं वेंदियूं। त बिस्मिल्लाह था करियूं, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। त ज़मीर छाखे चइबो आहे? बिल्कुलु सिंपल आहे। उहो लफ़्ज़ जेको कंहिं इस्म जे बदिरां कमु अचे, ठीकु आहे, कंहिं इस्म जी जॻह ते अचे। हाणे कॾहिं बि को ज़मीर इस्म जी जॻह ते छो ईंदो आहे? त मिसाल तौरु इहो असीं सम्झूं था ॿिनि मिसालनि सां। हाणे हिननि ॿिनि जुमिलनि खे गौर करियो। हिकिड़ो जुमिलो आहे असलम स्कूल आयो, पोइ असलम घर वियो। हिकिड़ो जुमिलो ही आहे। ॿियो जुमिलो आहे असलम स्कूल आयो ऐं पोइ हू घर वियो। हिननि ॿिन्ही खे तव्हां गौर कंदव त तव्हां ॾिसंदव त ही जुमिलो आहे, ही रवानगी में सही आहे ऐं ही ज़ारी ॻाल्हि आहे। हीअं जेकॾहिं हिन हिसाब सां असीं पढ़ंदासीं त पोइ ज़रे ज़रे बि नालो ईंदो। असलम स्कूल आयो, पोइ असलम घर वियो, पोइ असलम मानी खाधी, पोइ असलम सुम्ही रहियो, पोइ असलम वरी तयारु थियो, पोइ रांदि रहणु वियो। त इहो जहिड़ो या बार बार इस्म जी तकरार बि थिए त उन सां जुमिले जी रवानगी ख़राब थी थियो वञे। पर जॾहिं असीं ज़माइर इस्तेमालु कंदासीं त हिकिड़ो चकर असीं पहिरीं इस्तेमालु कंदासीं त बाबा असलम स्कूल आयो, पोइ वरी असीं उन जॻह ते ज़मीरूं हणंदा वेंदासीं त जीअं जुमिले जी रवानगी सही थिए, ठीकु आहे। पोइ हू स्कूल वियो, उन खां पोइ हू वरी पोइ घर आयो, पोइ घर अची हुन मानी खाधी, मानी खाइण खां पोइ हू तयारु थियो, पोइ रांदि ॾांहुं वियो। त ईअं असीं पोइ ज़माइर हणंदा वेंदासीं त जीअं जुमिले में रवानगी थिए। त हिकिड़ो चकर इस्म इस्तेमालु थींदो, उन खां पोइ जेका जेका ज़मीर लॻंदी वेंदी त उन ज़मीर जो बि माना असुलु इशारो या असुलु जेका उहा पंहिंजे असली इस्म ॾांहुं ई लोटंदी, ठीकु आहे। हाणे हू मां छा मुराद आहे, यानी असलम। पर असलम बार बार असीं नालो इस्तेमालु कोन कंदासीं। त हाणे असीं जॾहिं बि कंहिंजे बारे में गुफ़्तगू कंदा आहियूं त उन जा टे ई इम्कान था थी सघनि। ही इंतिहाई अहम ॻाल्हि आहे, हिनखे फोकस, हिनखे तवजो ॾेई सम्झो। ॾिसो, जॾहिं बि असीं कंहिंजे बारे में गुफ़्तगू कंदा आहियूं त उहे टे ई सिचुएशन्स पॉसिबल थी सघनि थियूं। हिकिड़ो इहो त जंहिंजे मुतलिक़ असीं ॻाल्हि करियूं था त उहो ग़ाइब में, मिसाल तौरु ग़ैर हाज़िर हुजे, यानी उहो साम्हूं हाज़िर न हुजे। मिसाल तौरु हू डॉक्टर आहे, या असीं कंहिंजी ॻाल्हि था करियूं बाबा हू शादी में वियो, हू मिसाल तौरु स्कूल में पढ़ाईंदो आहे, हू कराची वियल आहे, ही कराची। त अहिड़े हवाले सां असीं माना उनखे ग़ाइब तसवर कंदा आहियूं, जंहिंखे अंग्रेज़ी में थर्ड पर्सन चइबो आहे।
त यानी उहो जेको हाज़िर न हुजे बल्कि ग़ाइब हुजे, थर्ड पर्सन हुजे। उन खां पोइ हिकिड़ो वरी ॿी कंडीशन इहा हूंदी आहे त जंहिंजे मुतलिक़ ॻाल्हि थिए उहो मुख़ातिब हुजे, यानी साम्हूं हाज़िर हुजे। ठीकु आहे, जंहिंसां असीं गुफ़्तगू कंदा आहियूं त उनखे चइबो आहे मुख़ातिब। मिसाल असीं चवंदा आहियूं बाबा छा तूं उस्ताद आहीं, ठीकु आहे, हिन खे चइबो आहे सेकेंड पर्सन। यानी जॾहिं बि असीं गुफ़्तगू कंदा आहियूं या ॻाल्हि कंदा आहियूं त जेकॾहिं मुख़ातिब जे मुतलिक़ का ॻाल्हि कंदा आहियूं त उनखे चइबो आहे उहो हाज़िर आहे। उन जे लाइ असीं चवंदा आहियूं बाबा तूं, तव्हां, तूं, ठीकु आहे। मिसाल जो साम्हूं मुख़ातिब जेके आहिनि उहे इलाही आहिनि त असीं चवंदासीं तव्हां, तव्हां उस्ताद आहियो, तव्हां किथां खां आया आहियो, तव्हां केॾांहुं पिया वञो, यानी उहे हाज़िर आहिनि, साम्हूं आहिनि। जेकॾहिं हाज़िर न हुजनि हा त असीं वरी कंहिंखां पुछो आहे त बाबा हू केॾांहुं पिया वञनि, छा हू उस्ताद आहिनि, छा छा हू आया आहिनि, छा हू अचण वारा आहिनि। पर हाज़िर आहिनि त असां हुनखे डायरेक्ट पुछंदासीं छा तूं उस्ताद आहीं, छा तूं कराची खां आयो आहीं, या तूं केॾांहुं पियो वञी, या तव्हां किथां खां आया आहियो। त इन जे लाइ वरी असीं ज़मीर इस्तेमालु कंदा आहियूं तूं, तव्हां, ठीकु आहे। ॿियो वरी इहो जेका हिकिड़ी ॿी जेका सिचुएशन इहा हूंदी आहे त ख़ुदि पंहिंजे मुतलिक़ का ॻाल्हि कंदो हुजे माण्हू, जंहिंखे मुतकल्लिम यानी कलाम करण वारो चइबो आहे। यानी इंसान पंहिंजे ई मुतलिक़ माण्हू का ॻाल्हि करे। त मिसाल तौरु आउं उस्ताद आहियां, या आउं डॉक्टर आहियां, आउं कराची खां आयो आहियां, आउं हिते नौकिरी थो करियां। त जीअं असीं चवंदा आहियूं आउं, या जमा में त बाबा असीं केरु, असीं शागिर्द आहियूं, असीं पढ़ण लाइ आया आहियूं। त ईअं वरी असां, असीं ईअं हणंदा आहियूं, ठीकु आहे। त टे ई सिचुएशन्स थी सघनि थियूं, या त की असीं जंहिंजे मुतलिक़ ॻाल्हि करियूं त उहो गैर हाज़िर हुजे, या त उहो साम्हूं हुजे, या वरी उहो पंहिंजे मुतलिक़ पाण हुजे, पंहिंजे मुतलिक़ ॻाल्हि हुजे, उनखे वरी फर्स्ट पर्सन चयो वेंदो आहे। ठीकु आहे, फर्स्ट पर्सन, सेकेंड पर्सन, थर्ड पर्सन तव्हां पढ़ियो हूंदो उर्दू ग्रामर या इंग्लिश ग्रामर में। त ही उहो ई साॻी शइ आहे। त जॾहिं बि असीं गुफ़्तगू कंदा आहियूं त टे ई मतिलबु इन जा हूंदियूं आहिनि, सिचुएशन्स हूंदियूं आहिनि। त अरबी में बि जेके ज़मीरूं हूंदियूं आहिनि न, उहे बि इन्हनि ई हिसाब सां विरहायल हूंदियूं आहिनि। मतिलबु जेके बि ज़मीर हूंदियूं आहिनि उहे ग़ाइब, मुख़ातिब ऐं मुतकल्लिम जे हवाले सां हर कंहिंजो अलॻि अलॻि सीगो हूंदो आहे। जॾहिं असीं ग़ाइब वारनि जे मुतलिक़ गुफ़्तगू कंदासीं त उन जो अलॻि ज़मीर हूंदियूं। जॾहिं असीं कंहिं मुख़ातिब वारे जी ॻाल्हि कंदासीं त उन जूं अलॻि ज़मीरूं, ऐं मुतकल्लिम वारे जी ॻाल्हि कंदासीं त उन जूं अलॻि ज़मीरूं हूंदियूं, ठीकु आहे। ऐं अरबी वरी जीअं फसी ज़बान आहे त उन में सिर्फ़ु हिननि जो बि फ़र्क़ु कोन्हे बल्कि जिन्स जो बि फ़र्क़ु आहे ऐं अदद जो बि फ़र्क़ु हूंदो, ठीकु आहे। त अरब मिसाल तौरु ग़ाइब मुज़क्कर आहे त मुज़क्कर जी अलॻि ज़मीर, ग़ाइब मुअन्नस आहे उन जी अलॻि ज़मीर, अहिड़े हिसाब सां मुख़ातिब मुज़क्कर ऐं मुअन्नस जी अलॻि ज़मीर, मुतकल्लिम जे हवाले सां बि ईअं ई आहे, ठीकु आहे। अहिड़े ई नमूने जेकॾहिं ग़ाइब वाहिद आहे, ठीकु आहे, हीअ त पहिरीं असां ॾिठो जिन्स, वरी अदद जे लिहाज़ सां ग़ाइब वाहिद जी अलॻि ज़मीर ऐं तस्निया जी अलॻि ज़मीर ऐं जमा जी अलॻि ज़मीर। अहिड़े ई नमूने मुख़ातिब वाहिद ऐं तस्निया ऐं जमा, सही आहे, मुतकल्लिम बि अहिड़े ई हवाले सां। त ही जहिड़ा टे मुज़क्कर जा, टे मुअन्नस जा, छह ही त टोटल 12। ऐं मुतकल्लिम वरी मुज़क्कर मुअन्नस ॿिन्ही जे लाइ में ही साॻियूं ज़मीरूं थींदियूं आहिनि त ही जहिड़ो टे ही, त टोटल ही 15, या उन्हनि मां ॿ हिकु जहिड़ियूं त 14-15 ही ज़मीरूं थींदियूं आहिनि, हर हिक जो सीगो अलॻि अलॻि आहे। त ही मुख़्तलिफ़ ज़माइर जे हवाले सां मूं तव्हांखे ॿुधायो त हर सीगे जी मिसाल हर सिचुएशन जे हवाले सां मुख़्तलिफ़ सीगो आहे। ग़ाइब वारे जे लाइ अलॻि सीगो, वरी उन में मुज़क्कर मुअन्नस जे हवाले सां बि फ़र्क़ु हूंदो आहे, ऐं अदद जे लिहाज़ सां वाहिद, तस्निया, जमा जो बि फ़र्क़ु हूंदो आहे। हाणे असीं ॾिसूं था त ज़मीरुनि जा क़िस्म कहिड़ा आहिनि। ज़मीरूं ॿिनि क़िस्मनि जूं हूंदियूं आहिनि अरबी ज़बान में। हिकिड़ियूं ज़मीरूं उहे जेके लफ़्ज़ सां मिली करे ईंदियूं आहिनि, ऐं ॿियूं ज़मीरूं उहे जेके लफ़्ज़ सां अलॻि थी ईंदियूं आहिनि, ठीकु आहे। मिसाल तौरु हाणे ही ज़मीर ॾिसो, हुअ तालिबुन, ही ज़मीर आहे हिकिड़ी, उहा हिन लफ़्ज़ सां मिली करे कोन आई आहे, विच में गैप आहे, ठीकु आहे, विच में गैप आहे। पर ही ज़मीर ॾिसो, किताबुहु, हाणे ही जेका ज़मीर आहे आख़िर में ही इन जी ज़मीर आहे, पर इहो हिन सां लफ़्ज़ सां मिली करे आई आहे, ठीकु आहे, लफ़्ज़ सां मिली करे आई आहे। त हिन खे चइबो आहे ज़माइर मुत्तसिल, मुत्तसिल चइबो आहे यानी मिलियल, जेका जुड़ी करे अचे लफ़्ज़ सां।
ज़माइर मुनफ़सिल जेका यानी फ़सल सां हुजे, जेका विच में स्पेस हुजे, विच में गैप हुजे, उन खे मुनफ़सिल। त अरबी में ज़माइर ॿिनि क़िस्मनि जा हूंदा आहिनि। हिकिड़ो मुनफ़सिल यानी विच में गैप हुजे, ऐं ॿियो मुत्तसिल। त असीं अॼु इंशाअल्लाह ही पढ़ंदासीं ज़माइर मुनफ़सिल। ऐं ही जेके ज़माइर मुनफ़सिल हूंदा आहिनि, वरी इन्हनि में हालत जे लिहाज़ खां वरी मुख़्तलिफ़ ॿियूं ॿियूं ज़मीरुनि जूं गिरदानूं बि हूंदियूं आहिनि। ठीकु आहे, जीअं 15 असां गिरदानूं असां ॾिठो न हींअर ज़माइर जूं तक़रीबन 14-15 गिरदान, माना हिकिड़ी गिरदान में 14-15 सीगा आहिनि, अदद जे लिहाज़ खां ऐं जिन्स जे लिहाज़ खां। त अहिड़े नमूने उहे जेके गिरदानूं आहिनि हालत जे लिहाज़ खां वरी मुख़्तलिफ़ हूंदियूं आहिनि। त ही जेके ज़माइर मुनफ़सिला हूंदा आहिनि, इन्हनि में जेका असीं पढ़ंदासीं उहा मरफ़ू यानी रफ़ा वारियूं। मरफ़ू मां छा मुराद आहे, यानी ही रफ़ा में हूंदियूं आहिनि। हिननि में ईअं कोन्हे जो ज़मीर बाबा नसब में कन्वर्ट थी वञे या जर में कन्वर्ट थी वञे, ईअं कोन्हे। ही फिक्स हूंदी आहे हिननि जी, माना हिननि जी जेका हालत बि फिक्स हूंदी आहे, ही रफ़ा में ई हूंदा आहिनि। जॾहिं त ही वरी हालत नसब में ऐं हालत जर में ॿिन्ही में ही हूंदियूं आहिनि। ठीकु आहे, इहो अॻिते इंशाअल्लाह असीं पढ़ंदासीं, असीं प्रैक्टिस कंदासीं, तव्हांखे सभु सम्झ में अची वेंदो। हींअर रुॻो तव्हां इहो सम्झो त ज़माइर ॿिनि क़िस्मनि जा हूंदा आहिनि, हिकिड़ा लफ़्ज़ सां जुड़ी ईंदा आहिनि, हिकिड़ा लफ़्ज़ सां कोन जुड़ी ईंदा आहिनि। ठीकु आहे, त इहो तव्हां रुॻो हाली फ़िलहाल सम्झो, त आस्ते आस्ते इंशाअल्लाह सभु शयूं क्लियर थींदियूं वेंदियूं। त असीं हींअर ॾिसूं था उहे जेके लफ़्ज़ सां जुड़ी कोन ईंदियूं आहिनि, जिन में थोरो गैप हूंदो आहे, ऐं ही रफ़ा में ई हूंदा आहिनि। उहे कहिड़ा आहिनि? हाणे ग़ाइब असां ॾिठो न, हिकिड़ो त ग़ाइब मुख़ातिब मुतकल्लिम, इन जे हवाले सां फ़र्क़ु हूंदा आहिनि। ॿियो मुज़क्कर मुअन्नस जे हवाले सां फ़र्क़ु हूंदा आहिनि। ॿियो अदद जे लिहाज़ खां। ही टे शयुनि जे हवाले सां अरबी ज़बान वॾी बलागत वारी ऐं फसी ज़बान आहे, त हर शइ जो अलॻि अलॻि सीगो आहे। उहे कहिड़ा कहिड़ा आहिनि? मिसाल तौरु आहे हुआ हुमा हुम, हिया हुमा हुन्न। हुआ चइबो आहे हू हिकु मुज़क्कर, यानी जेको थर्ड पर्सन जेको ग़ाइब हुजे, हू हिकु मुज़क्कर। हुमा उहे ॿ मुज़क्कर, हुम उहे सभु मुज़क्कर। अहिड़े ई नमूने वरी मोनस जे लाइ हीअ, मोनस जे लाइ आयो आहे हीअ, ऐं उहे ॿ मोनस हुमा ऐं हुन्न, उहे सभु मोनस। हुआ हुमा हुम, हिया हुमा हुन्न। मुज़क्कर जे लाइ हुआ हुमा हुम आयो आहे, ऐं मोनस जे लाइ वरी हीअ हुमा हुन्न। हाणे हिते ही ॾिसो, जेको तस्निया जो सीगो आहे उहे ॿई हिकु जहिड़ा आहिनि, ही ॿई हिकु जहिड़ा आहिनि। ठीकु आहे, अहिड़े ई नमूने असां अॻिते बि शयूं मुख़्तलिफ़ ॾिसंदासीं, त उते बि असांखे इहो ई पैटर्न मिलंदो, त तस्निया जा सीगा मुज़क्कर मुअन्नस ॿिन्ही में साॻिया आहिनि। हिते ही हुआ आहे वाहिद में मुज़क्कर लाइ, त हिते वरी हीअ आहे ज़ेर ऐं या, ऐं हुई बि मोनस में तव्हां अॻिते बि ॾिसंदव त किथे किथे मोनस वारे सीगे में वरी ज़ेर अची वेंदी आहे। अहिड़े नमूने जमा में हूंदो आहे हुम। अॻियां बि इलाही सीगर में जमा जे मुज़क्कर जो जमा में हुम लॻंदो आहे, ऐं मोनस जे जमा में वरी हुन आख़िर में नून तशदीद वारो अची वेंदो आहे। इहो मोनस जी हिकिड़े क़िस्म जी पहचान आहे। अॻिते असीं ॿियूं बि इंशाअल्लाह गिरदानूं ॾिसंदासीं, ॿियूं शयूं ॾिसंदासीं न, त इहा तव्हांखे माना हिकिड़ो ॿुधायां पोइ पहचान जे लाइ। उन खां पोइ वरी असीं मुखातिब खे था ॾिसूं, हुआ थर्ड पर्सन, ही सेकंड पर्सन। अंत अंतुमा अंतुम, यानी तूं हिकु मुज़क्कर, तव्हां ॿ मुज़क्कर, तव्हां सभु मुज़क्कर। अंत यानी तूं हिकु मुज़क्कर। ठीकु आहे, अंतुमा तव्हां ॿ मुज़क्कर, अंतुम तव्हां सभु मुज़क्कर। उन खां पोइ वरी जॾहिं असीं मोनस ते ईंदासीं, अंती। ठीकु आहे, हिते ज़बर हो, हिते ज़ेर अची वियो, अंती अंतुमा अंतुन्न। अंतुमा यानी तव्हां ॿ मोनस, अंतुन्न तव्हां सभु मोनस। हिते बि तव्हां ॾिसंदव त हिते बि नून शद वारो अची वियो, नून तशदीद वारो, त इहो मोनस जी पहचान आहे। ऐं हिते बि ही ॿई तस्निया में ॿई हिकु जहिड़ा आहिनि। ठीकु आहे, ही बि ऐं अंतुमा ही बि, त ही ॿई हिकु जहिड़ा आहिनि। ऐं अहिड़े नमूने हिते ही अंती आयो आहे मोनस में, हिते ज़बर आहे, हिते ज़ेर। अंत अंतुमा अंतुम, अंती अंतुमा अंतुन्न। उन खां पोइ मुतकल्लिम लाइ अना, अना यानी आऊं, नहनु नहनु असां ॿ ऐं असां सभु। त ही मुतकल्लिम में मुज़क्कर ऐं मोनस ॿिन्ही लाइ साॻियो ई ईंदो आहे, अना नहनु नहनु। त अना यानी आऊं, नहनु असां ॿ, ऐं नहनु असां ॿ। त हाणे इहो सवाल पैदा थो थी सघे त छा जे माना नहनु ॿिनि जे लाइ बि चइबो ऐं नहनु सभु लाइ बि चइबो, अहिड़े हिसाब सां अंतुमा
ॿ मुनसला आहे ऐं अंत मां ॿ मुज़कर लाभ आहे ऐं मथे बि असां ॾिठो तस्निया जा ॿई हिकु जहिड़ा, त असांखे कीअं ख़बर पवंदी त किथे कहिड़ो बि इस्तेमालु थिए, उहो वरी कॉन्टेक्स्ट मां ख़बर पवंदी। इंशाल्लाह अॻिते असीं कुझु जुमिला बि हल कंदासीं त कॉन्टेक्स्ट मां असांखे ख़बर पइजी वेंदी त हिते जमा वारो आहे या तस्निया आहे या हिते मुज़कर आहे या मुनस आहे। ठीकु आहे, हाणे हिननि जे मुतलिक़ कुझु असीं अहम ॻाल्हियूं ॾिसूं था। सभिनी खां पहिरीं ही शइ त ही जेके ज़माइर हूंदा आहिनि, इहे हमेशह मार्फा हूंदा आहिनि। इहो जॾहिं असां हू लेक्चर ॾिठो हो जेको इस्म जेको नकरा ऐं मार्फा इस्म जी वुसअत जे हवाले सां, त असां ॾिठो हो त ज़माइर सभु मार्फा ई हूंदा आहिनि। छो त ॾिसो ज़मीर हमेशह कंहिं न कंहिं इस्म जी जॻह ते ई ईंदो आहे, त उहो इस्म अलम या इस्म हुजे या को इस्म अलम, उहो हमेशह हुई मार्फा ई हूंदो आहे। त उन ई जॻह ते जेका बि ज़मीर हूंदी उहा बि मार्फा ई हूंदी। त जॾहिं उन ई करे ही ज़माइर सभु हमेशह मार्फा ई हूंदा आहिनि, तंहिं करे ई जुमिलनि में अक्सर मुब्तदा थी ईंदा आहिनि। जुमिलनि में असां ॾिसंदा आहियूं त मुब्तदा मार्फा ख़बर नकरा, त ही अक्सर मुब्तदा थी ईंदा आहिनि। मिसाल तौर हुआ रजुलुन सालिहुन, हाणे हुआ हिते मुब्तदा आहे ऐं रजुलुन सालिहुन ही वरी ख़बर आहे। हुआ यानी हू हिकु मुज़क्कर वाहिद मुज़क्कर गायब जी ज़मीर आहे, हू हिकु मुज़क्कर। ठीकु आहे, हुआ रजुलुन सालिहुन ही वरी मौसूफ़ ऐं सिफ़त ॿई मिली करे मुरकिब तौसीफ़ी ख़बर आहे, हू नेक माण्हू आहे। उन खां पोइ ही ज़मीर कंहिं लफ़्ज़ सां मिलाए न लिखबा आहिनि, इहो असां ॾिसी चुका आहियूं, बल्कि उन्हनि खे धार धार लिखबो आहे ऐं पढ़ियो वेंदो आहे। अॻिते इंशाल्लाह असीं उहे बि ज़मीर पढ़ंदासीं जेके मिली करे ईंदियूं आहिनि। सही आहे। ऐं हिन में ज़मीर में जेको अना आहे, इहो पढ़ण महिल लफ़्ज़ खां बग़ैर यानी अन बि पढ़ियो वेंदो आहे। इहो माना लिखबो ईअं ई आहे, पर रवानगी में पढ़ण महिल कॾहिं कॾहिं वरी अन बि पढ़ियो वेंदो आहे, सिर्फ़ु पढ़ण में, लिखण में न। त इहो सिर्फ़ु पढ़ण जे हवाले सां आहे। मेन शइ तव्हांखे रुगो ही यादि रखणी आहे त ही ज़माइर छा आहिनि, मार्फा हूंदा आहिनि। ठीकु आहे, ऐं इहे धार धार लिखिया वेंदा आहिनि, जुड़ी करे कोन ईंदा आहिनि। उन खां पोइ असां ॾिठो हो जुमिला इस्मिया जे क़ाइदनि में त ख़बर उमूमन नकरा ईंदी आहे। तव्हांखे यादि हूंदो त असां ॾिठो त मार्फा मुब्तदा उमूमन मार्फा ईंदो आहे ऐं ख़बर उमूमन नकरा ईंदी आहे, पर उन जा बि ॿ इस्तस्ना आहिनि। तव्हां इहा शइ यादि रखो त जेके बि क़ाइदा आहिनि, त ज़ाहिरी ॻाल्हि आहे ॿोली, जेका बि ॿोली थींदी आहे उहा ॿोली पहिरीं वजूद में ईंदी आहे, पोइ क़ाइदा बाद में वजूद ईंदा आहिनि। त क़ाइदा के त फिक्स बीहंदा आहिनि, पर के वरी ज़ाहिरी ॻाल्हि आहे उन्हनि में इस्तस्ना या एक्सेप्शन्स त हूंदियूं आहिनि। ज़ाहिरी ॻाल्हि आहे पहिरीं क़ाइदा ठाहे पोइ उन जे मुताबिक़ ॿोली कोन ठाही वेंदी आहे, बल्कि ॿोली त पहिरीं वजूद में अची चुकी हूंदी आहे, पोइ उन जा क़ाइदा उन मां अख़ज़ कया वेंदा आहिनि। त उन में इस्तस्ना जी खिड़की असांजे ज़हन में हर वक़्तु खुलियल हुजे। उन करे ई असां उमूमन लफ़्ज़ में ॻाल्हाए, असां ईअं कोन पियो चओ ख़बर नकरा थींदी आहे, न, छो त उमूमन नकरा थींदी आहे, पर ज़ाहिरी ॻाल्हि आहे उन में कुझु एक्सेप्शन्स बि आहिनि। हाणे उहे कहिड़ा एक्सेप्शन्स आहिनि, उन मां ॿ इस्तस्ना असीं पढ़ूं था, कहिड़ा आहिनि। हिकिड़ो त जॾहिं ख़बर इस्म आलम हुजे। ठीकु आहे, यानी जेको ख़बर अचे उहो कंहिंजो नालो हुजे, कंहिं माण्हू जो नालो हुजे। मिसाल तौर अना यूसुफ, आऊं यूसुफ आहियां। हाणे अना छा आहे, ज़मीर आहे ऐं ज़मीर मार्फा हूंदा आहिनि, त ही मुब्तदा आहे। यूसुफ छा आहे, कंहिंजो नालो आहे, त ही बि मार्फा, नाला असां ॾिठो इस्म आलम मार्फा हूंदो आहे। त हाणे ही ॿई मार्फा आहिनि, पर तॾहिं बि ही जुमिला इस्मिया थींदा आहिनि। छो त इहो हुन जो एक्सेप्शन आहे त जॾहिं ख़बर जेका हुजे न उहो इस्म आलम हूंदो, त तॾहिं ख़बर बि मार्फा थी सघे थी ऐं इहो जुमिलो इस्मियो ई रहंदो। ईअं कोन थींदो त बाबा ही जुमिला, हाणे जुमिला इस्मिया कोन्हे, ॿियो को मुरकिब आहे, न, इहो जुमिला इस्मिया ई आहे। उन जी हिकिड़ी एक्सेप्शन आहे त जॾहिं ख़बर कंहिं माण्हू जो नालो हुजे या इस्म आलम हूंदो, त पोइ असीं छा चवंदासीं त इहो बि जुमिला इस्मिया ई आहे। उन जी हिकिड़ी एक्सेप्शन आहे। अना यूसुफ, ऐं जा अना ज़ईदुन, ऐं ज़ैद आहियां। अॻिते ॿिया बि मिसाल ईंदा। ॿियो हिन जी एक्सेप्शन आहे त जुमिले में हसर जो उसलूब, हसर चइबो आहे ताक़ीदी मफ़हूम खे। ठीकु आहे, यानी इहो इंशाल्लाह अॻिते बि असीं ॾिसंदासीं त कंहिं शइ में ताक़ीद पैदा करण लाइ, उन में ज़ोर विझण लाइ असां ताक़ीदी उसलूब ॿिया बि ॾिठा हुआ। ही बि ताक़ीदी उसलूबनि मां हिकिड़ो उसलूब आहे जंहिंखे हसर जो उसलूब चइबो आहे। ताक़ीद जा ॾिसो मुख़्तलिफ़ उसलूब आहिनि। असां सिंधी में बि चवंदा आहियूं त ज़ाहिरी ॻाल्हि असां बेशक त कोन चवंदा आहियूं, ज़रे ज़रे असीं कंहिं ॻाल्हि में ज़ोर विझंदा आहियूं, बाबा ही आहे ई ईअं। हाणे इहो बि हिकिड़ो उसलूब आहे, बाबा ही त सफ़ा हीअं आहे।
हाणे सफ़ा वारो लफ़्ज़ इस्तेमालु करे। हाणे इहे मुख़्तलिफ़ उसलूब आहिनि माना ताकीद पैदा करण जा। तीअं हसर बि हिकिड़े क़िस्म जो ताकीद जो उसलूब आहे। ठीकु आहे, मुख़्तलिफ़ उसलूब आहिनि, इंशाअल्लाह असीं मुख़्तलिफ़ पढ़ंदा रहंदासीं। त ताकीदी मफ़हूम पैदा करण लाइ मुब्तदा ऐं ख़बर जे विच में लाॻापियल ज़मीर माना उन्हनि जी जेका उन सां जेका रिलेटेड ज़मीर हूंदी उन्हनि जे मुताबिक़ उहा विझी ख़बर खे मार्फा कयो वेंदो आहे। त असां छा पिया ॾिसूं, ख़बर न कराईंदी आहे, पर ॿ इस्तिस्ना अहिड़ा आहिनि जॾहिं ख़बर बि मार्फा ईंदी आहे। हिकिड़ो त इहो जॾहिं ख़बर इस्म अलम हुजे, ॿियो ईअं त जॾहिं असांखे कंहिं जुमिले में ताकीदी मफ़हूम पैदा करणो हूंदो न, त मुब्तदा ऐं ख़बर जे विच में ज़मीर विझी छॾींदासीं ऐं ख़बर खे मार्फा करे छॾींदासीं। मिसाल तौरु अर रजुलु हुव सालिहु, अर रजुलु हुव सालिहु यानी माण्हू ई नेक आहे, माण्हू ई नेक आहे। हाणे ही सादो जुमिलो हो अर रजुलु सालिहुन यानी तर्जुमो थींदो माण्हू नेक आहे, सादे जुमिले जो। पर हिन में असांखे ताकीदी मफ़हूम विझणो आहे न, त अर रजुलु हुव सालिहु इहो माण्हू ई नेक आहे, माण्हू आहे ई नेक। ठीकु आहे, माण्हू त यकीनन नेक आहे, सिर्फ़ु माण्हू नेक आहे। त हाणे इहा मुख़्तलिफ़ उसलूब मिलाए करे असीं चवंदासीं त विच में हाणे ज़मीर लॻी वेंदी ऐं ख़बर जेका हिन जी हुई उन अलिफ लाम इहो मार्फा थी वई। इहो हिकिड़ो ताकीदी उसलूब आहे जंहिंखे हसर जो उसलूब चइबो आहे। अहिड़े नमूने अल मुमिनून हुमुल मुफ़्लिहून, हाणे सादो जुमिलो त असीं हिन में ॾिसो अल मुमिनून मुफ़्लिहून मोमिन कामयाब थियण वारा आहिनि, पर जुमिले में ज़ोर विझण लाइ त अल मुमिनून हुमुल मुफ़्लिहून तर्जुमो थींदो मोमिन ई कामयाब थियण वारा आहिनि, सिर्फ़ु मोमिन ई कामयाब थियण वारा आहिनि। त हाणे जुमिले में ताकीद हसर ऐं ज़ोर अची वियो। त हाणे ही मुब्तदा हो, ही ख़बर हो, मुब्तदा ऐं ख़बर जे विच में उन सां लाॻापियल ज़मीर अची वेंदी। लाॻापियल जो मतिलबु छा आहे, यानी उन जेका उन जे मुताबिक़। हाणे मोमिन छा आहे, ही आहे जमा मुज़क्कर, त ही जेका ज़मीर ईंदी उहा बि जमा मुज़क्कर जी ईंदी, उन सां लाॻापियल हूंदी। ऐं ख़बर छा थी वेंदी, मार्फा थी वेंदी, ही अलिफ लाम वारी। त इहो छा हसर जो उसलूब पैदा करण लाइ विच में लाॻापियल ज़मीर अची वेंदी, उन सां ऐं उन खां पोइ ख़बर मार्फा थी वेंदी। त इहे ॿ एक्सेप्शन्स आहिनि। त हा उन खां पोइ हसर जी ॻाल्हि पई हले, त हसर यानी ताकीद वारे जी, त हिकिड़ो कलमो अहिड़ो आहे उहो बि हसर पैदा कंदो आहे, उनखे चइबो आहे इन्नमा। असां ॾिठो न इन, इन बि ताकीद पैदा करण लाइ ईंदो आहे, इन यानी बेशक यकीनन। त उन मां ई हिकिड़ो अहिड़ो लफ़्ज़ आहे जंहिंखे चइबो आहे इन्नमा। हाणे हिन में वरी हिकिड़ी ख़ासि ख़ुसूसियत आहे, इन्नमा कलमो बि हसर यानी ताकीद जे लाइ इस्तेमालु थींदो आहे। ही कलमो जुमिले में सिर्फ़ु मानवी तब्दीली आणींदो आहे, हिन सां मुब्तदा या ख़बर जे एराब में का बि तब्दीली कोन ईंदी आहे। असां ॾिठो हो त इन लॻण सां मुब्तदा छा थींदो आहे, मुब्तदा नसब में हली वेंदो आहे, पर इहो असां पहिरीं बि ॾिसी आयासीं इन अल्लाह समीउल अलीम, इन अल्लाह गफूरुर रहीम। असां इहे अल्लाह इन लॻण जे करे अल्लाह नसब में बि हलियो वियो। पर ही अहिड़ो कलमो आहे जॾहिं बि कंहिं जुमिले खे लॻंदो त मानवी तब्दीली त आणींदो, हुन में ताकीदी उसलूब पैदा कंदो, पर मुब्तदा या ख़बर में का बि तब्दीली कोन आणींदो, उहे पंहिंजी ओरिजिनल पोज़ीशन में ई रहंदा, नसब में या जर में कोन आणींदो। मिसाल तौरु इन्नमल मुमिनून इख़्वतुन, हाणे ॾिसो ही अल मुमिनून इख़्वतुन ही मुब्तदा ऐं ख़बर आहे। त हाणे जॾहिं इन मां लॻी वियो त इन मां जे करे मुब्तदा नसब में कोन वियो, अल मुमिनून अल मुमिनीन अल मुमिनीन, इहो न रफ़ा नसब जर। त इन मां लॻण जे करे अल मोमिनून नसब में कोन वियो, बल्कि पंहिंजी पोज़ीशन में पियो आहे। त इन मां अहिड़ो कलमो आहे जेको मुब्तदा खे नसब कोन थो करे। यकीनन सभई मुस्लमान पाण में भाइर आहिनि। हाणे इन मां जो बि पंहिंजो हिकिड़ो अलॻि उसलूब आहे, माना ही इन वांगुरु कोन्हे, इन जो थोरो उसलूब थोरो मुख़्तलिफ़ आहे। ज़ाहिरी ॻाल्हि आहे लफ़्ज़ बि थोरो तब्दीली ईंदी त उन में फ़र्क़ु हूंदो। जीअं सिंधी में मूं तव्हांखे ॿुधायो त मुख़्तलिफ़ ताकीद जा उसलूब आहिनि, मुख़्तलिफ़ असां अल्फाज़नि सां ॻाल्हि में ज़ोर पैदा कंदा आहियूं। त हिननि में अरबी में मुख़्तलिफ़ ज़ोर पैदा करणु, हाणे हिते त असीं सिंपल बेशक यकीनन तर्जुमे हणी छॾींदा आहियूं, पर ज़ाहिरी ॻाल्हि आहे हर शइ जो अलॻि अलॻि हिकिड़ो उसलूब आहे। अहिड़े नमूने इन्नमा नहनु मुस्लिहून,
नहनु मुब्तदा है, नहनु यानी असां, मुतकल्लिम जी अना नहनु नहनु ज़माइर उम्मीद है तव्हांजे ज़हन में हूंदी। मुतकल्लिम यानी असां। मुस्लिहून, मुस्लिहून यानी इस्लाह कंदड़, इस्लाह कंदड़। त चदो नहनु असां मुस्लिहून ही मुब्तदा ही नकरा ही नसब ही थींदो ख़बर, असां इस्लाह कंदड़ आहियूं। पर इन मां लॻी वियो त हिन में तर्जुमो थींदो यकीनन असां इस्लाह कंदड़ आहियूं, या बेशक असां इस्लाह कंदड़ आहियूं, या ईअं थींदो त असां त आहियूं ई इस्लाह कंदड़, असां त इस्लाह कंदड़ आहियूं। हाणे ही बि हिकिड़े क़िस्म जो जहिड़ो थी वियो, ताक़ीदी उसलूब थियो, असां त इस्लाह कंदड़ आहियूं। ये असल में कुरान मजीद जी आयत आहे जंहिंमें मुनाफ़िकनि जो ॿुधायो पियो वञे त हू चवंदा बाबा असां फ़साद कोन करियूं, असां त इस्लाह कंदड़ आहियूं। वरी अलाह साईं चए थो न इहे इस्लाह कंदड़ कोन्हनि, इहे ई फ़सादी आहिनि। त सूरह बक़रा में आयल आहे। उन खां पोइ इन्नमल अअमालु बिन्नियात, इन्नमा साॻियो हिते अल अमालु ही मुब्तदा बिन्नियात उन जी ख़बर। चदो इन्नमल अमालु अमलनि जो दारो मदार, जेके बि इंसान अमल कंदो आहे, इन्नमल अमालु अमलनि जो दारो मदार बिन नियात नियतुनि ते आहे। त इन मां लॻण जे करे ताक़ीद पैदा थी त अमलनि जो दारो मदार नियतुनि ते ई आहे। ठीकु आहे, नियतुनि ते ई आहे। अल आमालु मुब्तदा है, बिन निया अल नियातु हो हर्फ जर बा लगण जे करे ही हर हालत जर में हली वियो। इहो इंशाल्लाह असीं अॻिते पढ़ंदासीं, हर्फ हरूफ मुरक्किब जारी असीं पढ़ंदासीं, उन में सम्झंदासीं। त ही बि उहो ई आहे, इन मां लॻण जे करे ही मुब्तदा नसब में कोन वियो आहे। ऐं ताक़ीदी मफ़हूम थी वेंदो त अमलनि जो दारो मदार नियतुनि ते ई आहे, यकीनन अमलनि जो दारो मदार नियतुनि ते आहे। त अहिड़े हिसाब सां यानी जहिड़ी नियत हूंदी तहिड़ो ई अमल हुनजो लेखबो। हाणे असीं जुमलनि जो तर्जुमो था करियूं, इंशाल्लाह हिन में असांजी ज़माइर जी प्रैक्टिस थी वेंदी। जुमलो आहे इन शिरक ज़लालुम मुबीनुन व हुव ज़ुल्मुन अज़ीमुन। जी तव्हां पाण में तर्जुमो करियो। इन शिरक, अशिरक मार्फा है मुब्तदा, ज़लालुम मुबीन पूरो मुरक्किब तौसीफी आहे, मौसूफ सिफ़त त पूरो मौसूफ सिफ़त मिली करे ख़बर आहे मुब्तदा। इन लगण जे करे मुब्तदा हालत नसब में हली वियो आहे। तर्जुमो थींदो यकीनन शिरक छा आहे, ज़लालुम मुबीन वॾी गुमराही आहे, खुली गुमराही आहे। मुबीन चइबो आहे वाज़े या खुली, खुलियल। ठीकु आहे, वाज़े गुमराही आहे, ज़लाल चइबो आहे गुमराही खे। त यकीनन शिरक, इन शिरक ज़लालुम मुबीन वाज़े गुमराही आहे। व हुआ ऐं उहो, हाणे ही छा आहे, ऐं ही कहिड़ो आहे, हर्फ़ अतफ, विच में हर्फ़ अतफ अची वियो। व हुआ ऐं उहो, हाणे हुआ छो आयो आहे, छो त शिरक जे मुतलिक़। हाणे ॾिसो न, हाणे हिते वरी अचे इन शिरक ज़लालुम मुबीन वशिरकु ज़ुल्मुन अज़ीम, त थोरो वरी पढ़ण में सही कोन्हे। त उन करे वरी अॻियां वरी ज़मीर आई आहे, उन जे मुतलिक़ ज़मीर आई, ऐं उहो, उहो छा यानी शिरक, शिरक जी ॻाल्हि बि हले, पर उन जे मुतलिक़ वरी ज़मीर अची वई। व हुआ ऐं उहो वाहिद मुज़क्कर गाइब जी ज़मीर आहे, हुआ हुआ हुमा हुम हिय हुमा हुन, ऐं उहो ज़ुल्मुन अज़ीमुन छा आहे, वॾो ज़ुल्म आहे। अज़ीम यानी वॾो, ज़ुल्म मानी ज़ुल्म। हाणे हुआ मार्फा वारी ज़मीर आहे, मार्फा मुब्तदा, ऐं ही पूरो मुरक्किब तौसीफी मौसूफ सिफ़त मिली करे ख़बर थी वेंदा। त हाणे ही हक़ीक़त में ॿ जुमला आहिनि। ठीकु आहे, हिकिड़ो जुमिलो आहे हीअ पूरो मुब्तदा ऐं ख़बर मिली करे हिकिड़ो जुमिलो ही, वरी विच में हर्फ़ अतफ, ही विच में हर्फ़ अतफ, ऐं ही ॿियो जुमिलो वरी मुब्तदा ख़बर ही मिली करे ही ॿियो जुमिलो। त हर्फ़ अतफ ॿिनि जुमलनि खे पोइ मिलाए। ठीकु आहे, त ही माना असां ॾिठो न ॿिनि लफ़्ज़नि खे या ॿिनि जुमलनि जे विच में हर्फ़ अतफ ईंदो आहे। त ॿ जुमला विच में हर्फ़ अतफ। त इन यकीनन शिरक वॾी गुमराही आहे, वाज़ेह गुमराही आहे, ऐं उहो वॾो ज़ुल्म आहे। उन खां पोइ अंत इब्राहिम, अंत छा जी ज़मीर आहे, हाज़िर सेकंड पर्सन जी ज़मीर आहे। अंत माना तूं, तूं हिकु मुज़क्कर, वाहिद मुज़क्कर हाज़िर जी ज़मीर आहे। अंत अंतुमा अंतुम, अंती अंतुमा अंतुन। त अंत इब्राहिम, इब्राहिम शुरू में अ लॻी वियो, सवालिया मफ़हूम थी वेंदो।
अंत इब्राहिम, छा तूं इब्राहिम आहीं। अंत मुब्तदा, इब्राहिम ख़बर। हाणे इब्राहिम बि मार्फा आहे, पर असां ॾिठो त ही हिन जो एक्सेप्शन आहे, त जॾहिं इस्म आलम ईंदो त हिते ख़बर बि मार्फा थी सघे थी। अंत इब्राहिम, छा तो इब्राहिम आहीं। त जवाब छा थो ॾे, मा अना इब्राहिम। ठीक, मा अना इब्राहिम बल अना महमूदुन। हाणे ही ॾिसो हिते छा मुब्तदा ख़बर छा आहे, अना, अना मुब्तदा इब्राहिम ख़बर, विच में वरी हर्फ़ अतफ, वरी अना मुब्तदा महमूद वरी ख़बर, ॿ जुमला। ऐं मां लॻण जे करे इब्राहिम हालत नसब में हली वियो। मां लॻण जे करे ही पहिरीं हो इब्राहिमू, त वरी हिते मां लॻण जे करे जेको ख़बर आहे, ही अना हिते मुब्तदा आहे, इब्राहिमू ख़बर, त मां लॻण जे करे ख़बर नसब में हली वई। ऐं इहे अहिड़े नमूने। अच्छा, इब्राहिमू जेको आहे इहो गैर मुनसरिफ़ आहे। असां ॾिठो न गैर मुनसरिफ़ में थींदो आहे रफ़ा में थींदो आहे इब्राहिमू, नसब ऐं जर में थींदो इब्राहिम इब्राहिम। त ही इब्राहिम जेको आहे हालत नसब में आहे। मां अना इब्राहिमू, ऐं इब्राहिम कोन आहियां, बल बल्कि अना महमूद, ऐं महमूद आहियां। इन जो तर्जुमो थींदो। हालिल इस्लामु दीनुन हक़ुन, अल इस्लाम दीनुन हक़ुन, ही मार्फा है मुब्तदा, दीनुन हक़ुन मौसूफ सिफ़त मिली करे मुरक्किब तौसीफ़ी थींदा, ऐं पूरो मुरक्किब तौसीफ़ी ख़बर आहे। दीनुन हक़ुन यानी हक़ दीन, दीन हक़, उर्दू में सिंधी में चवंदा आहियूं बाबा दीन हक़, यानी हक़ दीन, हक़ वारो दीन। त ही वरी शुरू में सवालिया लॻी वियो हर्फ़, त हर्फ़ इस्तफ़ाम हिनखे चइबो आहे, हर्फ़ इस्तफ़ाम यानी सवालिया हर्फ़, ऐं हल इनखे हर्फ़ इस्तफ़ाम चइबो आहे। त हलिल इस्लामु दीनुन हक़ुन, छा इस्लाम दीन हक़ आहे। इस्लाम दीन हक़ आहे, सादो जुमिलो थींदो। हलिल इस्लामु दीनुन हक़ुन, छा इस्लाम दीन हक़ आहे। जवाब छा थो ॾे, नअम, यस, नअम यानी यस। वहुव सिरातुम मुस्तक़ीम, ऐं उहो सिधो रस्तो आहे। व हर्फ़ अतफ़ आहे, हुआ छा आहे मुब्तदा, हुआ मुब्तदा मार्फा, ऐं उहो, ऐं हुआ जो असल में इशारो कहिड़े पासे आहे, इस्लाम ॾांहुं। ठीक आहे, इस्लाम जी पोयां ॻाल्हि अची वई, उन ॾांहुं हिन जो इशारो। ऐं उहो यानी इस्लाम छा आहे, सिरातुम मुस्तक़ीम, सिधो रस्तो आहे। सिरातुम मुस्तक़ीम मौसूफ सिफ़त आहे, पूरो मुरक्किब तौसीफ़ी ख़बर थी वियो, ऐं ही मुब्तदा आहे। उन खां पोइ असीं छा आहे, अदरसु सहलुन लाकिन हुआ तवीलुन। अदरसु मुब्तदा ख़बर, त दर्स छा आहे, सबक सवलो आहे, लाकिन पर, लाकिन ये माना पर, ही बि विच में हर्फ़ अतफ अची वियो। हिकिड़ो जुमिलो हर्फ़ अतफ, हुआ तवीलुन, वरी मुब्तदा ख़बर, ॿियो जुमिलो हुआ मुब्तदा तवीलुन न कराए, त ही ख़बर आहे। सबक सवलो आहे, पर उहो, हुआ यानी उहो वाहिद मुज़क्कर गाइब जी ज़मीर आहे, तवीलुन उहो डिघो आहे। सबक त सवलो आहे पर ॾाढो लेंदी आहे, त इन जो मफ़हूम ईअं थींदो, पर उहो डिघो आहे। अलैसल फीलु हयवानुन ज़ख़ीमुन, उमीद आहे तव्हां हिन सबक जे नाले कोन चवंदा हूंदव बाबा सबक त सवलो आहे पर ॾाढो डेघबो थिए, त अल्हम्दुलिल्लाह कोशिशि इहा ई आहे त असीं ज़्यादा खां ज़्यादा प्रैक्टिस करियूं। अलैसल फीलु हयवानन ज़ख़ीमन, छा हाणे फील चइबो आहे हाथी खे, हयवानन यानी जानवर, ज़ख़ीमन यानी वॾी जिसामत वारो, ठीकु आहे, यानी वॾे जिस्म वारो, माना हिकिड़ो भारी भरकम हेल्दी जंहिंखे असीं चवंदा आहियूं, वॾी जिसामत वारो। त वरी सवाल तो, अलफीलु हयवानुन ज़ख़ीमुन, ही मुब्तदा आहे, अलफील हयवानन ज़ख़ीमन, ॿई चइनी पहलुअनि सां हिकु जहिड़ा आहिनि, मौसूफ़ आहे, सिफ़त आहे, पूरो मुरक्किब तौसीफ़ी ख़बर आहे, मुब्तदा ख़बर मिली करे जुमिला इस्मिया थी वियो। हयवानन ज़ख़ीमन यानी हिन जो तर्जुमो छा थींदो, असां ॾिठो मुरक्किब तौसीफ़ी जो तर्जुमो उल्टो थींदो आहे, यानी वॾी जिसामत वारो जानवर, जानवर, ठीकु आहे। सादो जुमिलो छा थींदो, अलफीलु हयवानुन ज़ख़ीमुन,
हाथी वॾी जिसामत वारो जानवर आहे। लईस लॻी वियो त नफ़ी जो मफ़हूम थींदो ऐं लईस जे करे ख़बर नसब में हली वई पूरी। लईसल फीलु हैवानन ज़ख़ीमन, हाथी वॾी जिसामत वारो जानवर कोन्हे। लॻी वियो शुरू में त हाणे ही कहिड़ो इंट्रोगेटिव नेगेटिव वारो जुमिलो आहे। अलईसल फीलु हैवानन ज़ख़ीमन, छा हाथी वॾी जिसामत वारो जानवर कोन्हे? ठीकु, हाणे पुछे पियो छा हाथी वॾी जिसामत वारो जानवर कोन्हे? जवाब छा थो ॾे? भला, छो न, वाई नॉट। हुआ हैवानुन ज़ख़ीमुन जिद्दन, चदो उहो त ॾाढो वॾी जिसामत वारो जानवर आहे। हुआ, हुआ मुब्तदा, हैवानुन ज़ख़ीमुन मौसूफ सिफ़त मिली करे ख़बर, त ही छा थी वियो? जुमला इस्मिया। उहो वॾी जिसामत वारो आहे। जिद्दन, जिद्दन माने ॾाढो। ठीकु आहे, ॾाढो। जिद्दन लफ़्ज़ अहिड़ो आहे जॾहिं कंहिं शइ में वॾी ताक़ीद पैदा कबी आहे न, यानी ही बाबा ही शइ सुठी आहे पर असीं चऊं ॾाढी सुठी आहे, त वरी त चवंदासीं बाबा हसनुन जिद्दुन, मुमताज़ुन जिद्दन। त अहिड़े ही ईअं ई लिखिबो आहे बसि, जिद्दन नसब नसब टाइप लिखिबो आहे बसि। अहिड़े हवाले सां जय्यद जिद्दन माना ॾाढो सुठो, जय्यद जिद्दन। अहिड़े हवाले सां मुश्तहिदन जिद्दन, ॾाढो महिनती आहे। त कंहिं शइ में माना ॾाढो चइबो भई वॾो महिनती आहे, ॾाढो महिनती, त उन खे वरी जिद्दन आख़िर में जुमिले में लॻी वेंदो आहे। चवंदो त छो न, वह हुआ ऐं उहो वाहिद मुज़कर ग़ाइब जी ज़मीर, हयवानुन ज़ख़ीमुन, उहो मन वॾी जिसामत वारो जानवर आहे। जिद्दन, उहो ॾाढी वॾी जिसामत वारो जानवर आहे, उहो त वॾी, तमामु वॾी जिसामत वारो जानवर आहे। त जुमिले में वॾो शो करण जे लाइ जिस जुमिले में उन लाइ जिद्दन लफ़्ज़ इस्तेमालु थींदो आहे। अंतुम खयातून, खयातून चइबो आहे दर्ज़ी खे, दर्ज़ी, सही आहे। हाणे अंतुम खयातून, अंतुम छा आहे? जमा मुज़क्कर हाज़िर, जमा मुज़क्कर हाज़िर जी ज़मीर आहे। हाज़िर वारियूं कहिड़ियूं ज़मीरूं हुयूं? अंत, अंतुमा, अंतुम। अहिड़े हवाले सां अंत मोनस में वरी अंती, अंतुमा, अंतुन। शुरू में लॻी वियो सवालिया मफ़हूम। ठीकु आहे, हाणे हीअ जमा जो सीगो आहे ऐं मुज़क्कर जो सीगो आहे, त ख़बर बि उन जे मुताबिक़ आई आहे, ख़बर बि जमा बि आहे। खयातून, खयातून चइबो आहे दर्ज़ी खे, उन जी जमा खयातून। ऐं अहिड़ी हवाले सां ही मुज़क्कर आहे त खयातून बि मुज़क्कर आहे। त चदो त अंतुम खयातून, छा तव्हां दर्ज़ी आहियो? शुरू में सवालिया लॻी वियो, हर्फ़ इस्तफ़हाम लॻी वियो। चदो मा नहनु बि खयातीन, नहनु यानी असां। ठीकु आहे, हाणे त ॾिसो न, अॻियां बि जमा आहे, खयातून जमा आहे, त असांखे ख़बर पइजी नहनु बि जमा वारो आहे, जुमिले मां ख़बर पइजी वई। हिते तस्निया वारो मुमकिन ई कोन्हे तस्निया वारो थी सघे। त मां नहनु, नहनु मुब्तदा, खयातून ख़बर हो, त मां लॻण जे करे ख़बर हर्फ़ जर बा जे लॻण जे करे हालत जर में अची वई। मां नहनु बि खयातीन, असीं दर्ज़ी कोन आहियूं, बल्कि ही वरी हर्फ़ अतफ़ अची वियो विच में। नहनु असां, मुब्तदा, मुअल्लिमून असीं उस्ताद आहियूं, मुअल्लिमुन जो जमा आहे मुअल्लिमून। त चदो मां नहनु बि खयातीन, मुब्तदा ख़बर हिकिड़ो जुमिलो, विच में हर्फ़ अतफ़, वरी मुब्तदा ख़बर ॿियो जुमिलो। असीं दर्ज़ी कोन आहियूं, बल्कि नहनु असां, मुअल्लिमून असीं उस्ताद आहियूं, पढ़ाइण वारा आहियूं। हल ज़ैनबु मुअल्लिमतुन कस्लानतुन, वरी मुअन्नस जो वारो बि अचे। हल ज़ैनबु, ज़ैनबु मुअल्लिमतुन, ज़ैनब मारिफ़ा मुब्तदा, ही वरी नकरा में अची वियो, यानी मुअल्लिमतुन वरी उन सां गॾु ही मौसूफ़ा, उन जी सिफ़त कस्लानतुन। त ही मुब्तदा ख़बर मिली करे जुमला इस्मिया थी वियो। ज़ैनब कस्लानतुन चइबो आहे सुस्त खे। ठीकु आहे, मुअल्लिमा यानी उस्तादियाणी। हल लॻण जे करे सवाल थियो, छा ज़ैनब सुस्त उस्तादियाणी आहे, यानी पढ़ाइण में सुस्त आहे। मुअल्लिमुन जो मोनस थींदो मुअल्लिमतुन, कस्लानुन जो मोनस आहे कस्लानतुन। ठीकु आहे, मौसूफ सिफ़त ॿई हिकु जहिड़ा हूंदा आहिनि हर पहलू सां। त छा ज़ैनब सुस्त उस्तादियाणी आहे? जवाब ॾे थो ला, यानी न,
मा हिया मुअल्लिमतुन कसलानतन बल हिया मुअल्लिमतुन मुज्तहिदतुन। सही है। हाँ छो त ही ज़ैनब छा आहे मुअन्नस आहे त उन जे मुतलिक जेका ज़मीर ईंदी उहा बि मुअन्नस ईंदी। असां गाइब जी ज़मीरूं कहिड़ियूं ॾिठियूं, हुआ हुमा हुम मुज़क्कर जे लाइ, हू हिकु मुज़क्कर, हू ॿ मुज़क्कर, हू वरी मुअन्नस जे लाइ गाइब जूं ज़मीरूं हुमा हुन वाहिद ॿ मुअन्नस हुन सभ जमा वाहिद जमा मुअन्नस गाइब। त हल हिते थींदो ला मा हिया मुअल्लिमतन कसनानतन, मा लॻण जे करे ख़बर जेका आई नसब में हली वई, हीअ मुब्तदा आहे, ख़बर हमेशा मुब्तदा थींदी, मुब्तदा मार्फा, ऐं मुअल्लिमतन कसनानतन मौसूफ सिफ़त ख़बर आहे, ऐं मा लॻण जे करे नसब में हली वई। मा हिया मुअल्लिमतन कसनानतन न न उहा उहा सुस्त उस्तादाणी कोन्हे, बल्कि हिय मुअल्लिमतुन मुज्तहिदतुन, उहा मेहनती, मुज्तहिदतुन यानी मेहनती, मुज्तहिदुन मुज़क्कर ला वरी मुअन्नस जे लाइ गोलता लगी मुअल्लिमुन मुज़क्कर मुअल्लिमतुन मुअन्नस बल बल्कि उहा हिय मुब्तदा मुअल्लिमतुन मुज्तहिदतुन ख़बर थी, बल्कि उहा मेहनती उस्ताद है। त हुन पुछो छा ज़ैनब सुस्त उस्तादाणी आहे? चवंदो न उहा सुस्त उस्तादाणी कोन्हे, बल्कि उहा मेहनती उस्तादाणी आहे। अल खादिमानिल मबसूतानी हाज़िरानी वहुमा मुज्तहिदानी। अल्हम्दुलिल्लाह हां ॾिसोसीं वॾा वॾा जुमला कंदासीं इंशाअल्लाह। त इहो अल्लाह जो शुक्र आहे असीं हाणे 11 लेक्चरनि ताईं वॾा वॾा जुमला बयान करियूं अल्हम्दुलिल्लाह। त अल खादिमानी मबसूतानी, मबसूतुन चइबो आहे ख़ुश दिल, ख़ुश तबियत वारो या छा। त खादिम यानी खादिम, अल खादिमानिल मबसूतानी ही तस्निया जो सिगो आहे, मौसूफ ऐं उन जी सिफ़त त पूरो मुरक्किब तौसीफी छा थींदो, ख़बर। चतो ब खुश दिल खादिम हाज़िरानी, ख़बर बि अदद जे लिहाज़ खां मुब्तदा जे ताबे आहे। ठीकु आहे। त ब खुश दिल खादिम हाज़िर आहिनि, हाज़िरानी व हुमा, ऐं ही वरी हर्फ़ अतफ अची वियो हुमा। हाणे ॾिसो ही तस्निया आई आहे त हुआ हुमा हुम, सही आहे, तस्निया मुज़क्कर गाइब। त व हुमा ऐं उहे ॿई मुज्तहिदानी, मुज्तहिदानी मुज़क्कर आहे ऐं तस्निया आहे त ख़बर बि उन मुताबिक आहे। ठीकु आहे। हुमा छो त मुज़क्कर तस्निया जी ज़मीर आहे त ख़बर बि उन मुताबिक, ऐं उहे ॿई मेहनती आहिनि। ब खुश दिल खादिम मुज्तहिदानी ख़बर। इन्नल अर्ज़ वस्समावाति मखलूक़ातुन वहुन्न आयातुम बय्यिनातुन, यानी यकीनन ज़मीन ऐं आसमान मखलूक़ात आहिनि। हाणे अर्ज़ वस्समावाति, समाउन हो उन जी जमा आहे समावातुन समावातिन समावातिन। त हाणे अलिफ लाम लॻो आहे त इन जे करे ही पूरो मुरक्किब अतफ़ी, ठीकु आहे, ही विच में हर्फ़ अतफ़ आहे, पूरो ही मुरक्किब अतफ़ी हालत नसब में हली विया। उन जी ही छो त पूरो मुरक्किब अतफ़ी जेको आहे अर्ज़ बि मुरक्किब समाई आहे ऐं समाउन बि मुअन्नस समाई, ॿई मुअन्नस समाई आहिनि। त उन जी जेका ख़बर आई आहे उहो बि मुअन्नस ई आई आहे। त मखलूक़ातुन चतो यकीनन ज़मीन ऐं आसमान ॿई मखलूक आहिनि। ठीकु आहे, यानी अल्लाह ताला जूं मखलूक आहिनि। व वरी हर्फ़ अतफ़, त ही मुब्तदा ऐं ख़बर हिकिड़ो जुमिलो, वरी विच में हर्फ़ अतफ़ ही, ऐं हुन आयातुम बय्यिनातुन। हाणे ही ॾिसो ही के छा आहिनि, अर्ज़ व समावाती, त इहो छा इन्हनि जी ख़बर बि छा आई आहे जमा मुअन्नस। त ही मुब्तदा जेको आहे पूरो जमा मुअन्नस आहे, त वरी इन जे मुतलिक जेका ज़मीर आई आहे उहा बि जमा मुअन्नस जी आई आहे, जमा मुअन्नस गाइब। हुन हुआ हुमा हुम हिया हुमा हुन, उहे सभु मुअन्नस, ऐं उहे ही वरी मुब्तदा, वरी उहे छा आहिनि आयातुम बय्यिनातुन, आयतुन चइबो आहे निशानी खे।
त वरी उन जी जमा आहे आयातुन ऐं बय्यिनातुन चइबो आहे वाज़े, उन जी जमा आहे बय्यिनातुन। ऐं हिते ॾिसो बा खड़ा ज़बर ॾिनल आहे, हिते अलिफ ॾियो या खड़ा ज़बर लिखण जा मुख़्तलिफ़ उसूलूब आहिनि। त हू व हुन ऐं उहे वरी मौसूफ़ सिफ़त ही वरी पूरो मुरकिब तौसीफ़ी ख़बर आहे त ऐं उहे वाज़े निशानियूं आहिनि। त तर्जुमो थींदो यकीनन ज़मीन ऐं आसमान मख़लूक आहिनि, यानी अल्लाह ताला जूं मख़लूक आहिनि, ऐं उहे वाज़े निशानियूं आहिनि, यानी अल्लाह ताला जी मारिफत जूं वाज़े निशानियूं आहिनि, उनखे सुञाण लाइ। इन्नल मरअतैनि सालिहतैनि जालिसतानि, मर उन चइबो आहे औरत खे इमराअतुन बि चइबो आहे, मर उन बि चइबो आहे। त ही उनजो तस्निया आहे मर अतानी मर अतैनी, इन जे करे नसब में हली वियो आहे। ही उनजो मौसूफ़ ऐं उनजो सिफ़त आहे सालिहतैनी, ठीकु आहे। पूरो मौसूफ़ सिफ़त मुब्तदा नसब में हली वियो आहे। यकीनन ॿ नेक औरतूं जालिसतानी, जालिसुन चइबो आहे वेठल, जालिसुन चइबो आहे वेठल मुज़क्कर, उन जो मोनस थींदो जालिसतुन, यानी वेठल वेहण वारी मोनस या वेठल मोनस। त तस्निया उन जो आहे जालिसतानी, यकीनन ॿ नेक औरतूं वेठियूं आहिनि। इन्नल मुअल्लिमीन वल मुअल्लिमाति मबसूतून लाकिम्मा हुम बिमुज्तहिदीन। ही जुमलो ॾाढो इंटरेस्टिंग आहे। त इन्नल मुअल्लिमीन वल मुअल्लिमात चदो यकीनन उस्ताद ऐं उस्तादियाणियूं, ही पूरो पूरो मुरकिब अतफी छा आहे मुब्तदा आहे। मबसूतून ही उनजी ख़बर आहे। हाणे ॾिसो ही मुअल्लिमीन ऐं मुअल्लिमात ॿई जमा आहिनि ऐं मुज़क्कर बि आहिनि ऐं मुअन्नस बि आहिनि। ऐं असां ॾिठो त मुब्तदा में जेकॾहिं मुख़्तलिफ़ुल जिन्स हूंदा न, त मुज़क्कर बि हूंदा मुअन्नस बि हूंदा, त उन जी ख़बर जेका ईंदी त उहा वरी मुज़क्कर ई ईंदी। इहो उनजो क़ाइदो हिकिड़ो असां ॾिठो। त हिते बि मुज़क्कर बि आहिनि मुअन्नस बि आहिनि, त ख़बर वरी मुज़क्कर आयो आहे। मबसूतून यानी ख़ुशदिल, त चए थो यकीनन उस्ताद ऐं उस्तादाणियूं ख़ुशदिल आहिनि। ही छो त जमा में आहिनि ॿई, त उनजी ख़बर बि जमा में आई आहे। मबसूतून यकीनन उस्ताद ऐं उस्तादाणियूं ख़ुशदिल आहिनि, लाकिन पर, ही वरी हर्फ़ अतफ, वरी ॿियो जुमिलो शुरू थींदो मा हुम बि मुज्तहिदीन, पर उहे महिनती कोन्हनि। हुम मुज्तहिदून जो सादो जुमिलो थिया त उहे महिनती आहिनि। मां लॻण जे करे हुम जेको मुब्तदा आहे ऐं ख़बर आहे मुज्तहिदून ख़बर हो, त मां लॻण जे करे हर्फ़े जर बा लॻी करे उहो हालत जर में आयो आहे। मां हुम बि मुज्तहिदीन, पर उहे महिनती कोन्हनि। त इन जे करे हिते मुब्तदा नसब में आयो आहे ऐं मां लॻण जे करे हिते ख़बर ॿिए जुमिले जी ख़बर हालत जर में आई आहे हर्फ़े जरबा सां। त यकीनन उस्ताद ऐं उस्तादाणियूं ख़ुशदिल आहिनि, पर उहे महिनती कोन्हनि। हाणे असीं कुझु क़ुरानी आयतूं था ॾिसूं। सूरह बक़रा जी आयत नंबर 8, वमा हुम बि मुमिनीन, ठीकु आहे। त हाणे हिते सादो जुमिलो हो हुम मुमिनून, हुम उहे मुमिनून उहे मोमिनन, मुब्तदा ख़बर। मां लॻण जे करे जेका ख़बर आहे हर्फ़े जर बा लॻी करे उहा हालत जर में अची वई आहे। मां हुम बि मुमिनीन, उहे मोमिन कोन्हनि, व हर्फ़े अतफ शुरू में आयो आहे। क़ुरान मजीद में इलाही आयतुनि में तव्हां ॾिसंदा हो त हर्फ़े अतफ शुरू में अची वेंदो आहे, जंहिंजो मतिलबु आहे ऐं, ठीकु आहे। वल काफ़िरून हुमुज़ ज़ालिमून, त हाणे ही ॾिसो हिते हसर वारो उसलूब आयो आहे। मुब्तदा ऐं ख़बर जे विच में हुम आयो आहे ऐं ख़बर वरी मार्फा आई आहे। त सादो जुमिलो त हीअं बि थी सघियो त अल काफ़िरून ज़ालिमून, काफ़िर ज़ालिम आहिनि, पर हिते हसर ताक़ीद पैदा करण लाइ आयो आहे अल काफ़िरून हुमुज़ ज़ालिमून, काफ़िर ई ज़ालिमन, इहे काफ़िर ई ज़ालिमन, ठीकु आहे। छो त जेके ज़ालिम जेके आहिनि इहे असल में काफ़िर ई आहिनि। मुख़्तलिफ़ उसूलूब इस्तेमालु थींदा आहिनि। वल काफ़िरून ऐं काफ़िर ई ज़ालिमन, ही मुब्तदा ही ख़बर, हसर जे लाइ विच में मुतलिका ज़मीर अची वई ऐं जेको ख़बर आहे उहा मार्फा थी वई। ऐं जीअं त काफ़िरून जमा मुज़क्कर आहे त मुतलिका ज़मीर बि जमा वारी आई आहे, जमा मुज़क्कर वारी, हुआ हुमा हुम, ठीकु आहे। हिते बि ॾिसो न ख़बर छा आहे, ख़बर मुज़क्कर आहे त उन करे ई हुम लॻो आहे। वल्लाहु हुवस समीउल अलीम,
हाणे हिते ॾिसो अल्लाह बि आयो आहे, अल्लाह आयो आहे ऐं ही मुब्तदा आहे। उन खां पोइ विच में वरी जेका ज़मीर आई आहे उहा बि अल्लाह ॾांहुं ई लोटे, हिननि में बि ही हुम काफ़िरुनि ॾांहुं ई लोटे। जहिड़ो माना जेको हक़ीक़ी इस्म बि आयो आहे, वरी गॾो गॾु जहिड़ो हक़ीक़ी इस्म बि आयो आहे ऐं गॾो गॾु हुन सां ज़मीर बि अचे। हाणे ॾिसो इहो कहिड़ो माना इंट्रस्टिंग ज़ोर विझण जो ऐं ताक़ीद पैदा करण जो उसलूब आहे। वल्लाहु ही मुब्तदा ऐं ही असल में सादो जुमिलो थिया त वल्लाहु समीउन अलीमुन, पर ज़ोर विझण लाइ वरी विच में हुअ ज़मीर आई ऐं पूरो जेको ख़बर आहे उहा वरी मार्फा थी वई। ऐं अल्लाह ही असमी यानी खूब ॿुधंदड़, अल अलीम खूब ॼाणंदड़ आहे। ठीकु आहे, ऐं अल्लाह ई खूब ॾिसंदड़, खूब ॿुधंदड़ ऐं खूब ॼाणंदड़ आहे। वमा अंतुम बिमुअजिज़ीन, वमा मां कहिड़ो आहे नफ़ी वारो, अंतुम अंत अंतुमा अंतुम जमा मुज़क्कर हाज़िर जी ज़मीर आहे। अंत अंतुमा अंतुम तव्हां सभु मुज़क्कर, ऐं तव्हां सभई बि मुअजिज़ीन, मुअजिज़ुन चइबो आहे आजिज़ कंदड़, आजिज़ कंदड़ मोजिज़ुन, उन जो जमा आहे मोजिज़ीन। असां मोजिज़ो चवंदा आहियूं न, यानी अहिड़ी शइ जेका असांखे आजिज़ करे छॾे, हैरत में विझी छॾे। ठीकु आहे, त उन जो जमा आहे मोजिज़ीन, मुज़क्कर जेको आहे उन जो मोजी। वरी मां लॻण जे करे ही मुब्तदा आहे, ऐं मां लॻण जे करे ख़बर जेका आहे उहा हर्फ़ जर बा लॻी करे हालत जर में आई आहे। चलो तव्हां असांखे वमा अंतुम बि मोजिज़ीन, ऐं तव्हां आजिज़ करण वारा कोन आहियो। बल नहनु कौमुम मसहूरून, बल यानी बल्कि, बल यानी बल्कि, नहनु नहनु वरी मुब्तदा, कौमुम मसहूरून ही वरी मौसूफ सिफ़त मिली करे पूरो मुरक्किब छा आहे, ही ॾिसो नकरा में पूरो मुरक्किब थी वेंदो ख़बर। त ही नहनु कहिड़ी ज़मीर आहे, मुतकल्लिम जी फर्स्ट पर्सन। अना नहनु नहनु यानी आऊं असां ॿ ऐं असां सभु, ऐं हिते ॾिसो न अॻियां जमा में आहे त हिन जो मतिलबु नहनु बि जमा में आहे, मसहूरून कौम। बल्कि नहनु असां कौम आहियूं, मसहूरून यानी जादू कयल, जादू कयल क़ौम आहियूं, यानी असां ते जादू कयल आहे, असां ते जादू जो असर विधो वियो आहे। ठीकु आहे, बल नहनु ऐं असां कौमुम मसहूरून जादू कयल क़ौम आहियूं, जादू असां माण्हुनि ते जादू कयल आहे। हाँ तव्हां इहो सोचे सघो था त कौमुम मसहूरून मुरक्किब तौसीफ़ी आहे, ही मौसूफ़ हुन जी सिफ़त आहे। ही त जमा में आहे पर ही जमा में नज़र कोन थो अचे, क़ौमून कोन्हे, त इन जो जवाबु आहे ही असल में जमा ई आहे। ॾिसो न क़ौम छा खे चइबो आहे, माण्हुनि जे जमा खे चइबो आहे, माना इलाही माण्हू। सही आहे, माण्हुनि जे जमा खे ई क़ौम चइबो आहे, त ही मानवी तौर ते जमा आहे। ॾिस शक्ल में असांखे लॻे कोन पियो, सही आहे, पर असल में जमा ई आहे। त इहो रुॻो मुंहिंजो तव्हांखे क्लियर करियां ताकि मथां कंफ्यूजन न थिए। बल्कि असां जादू कयल माण्हू आहियूं, या असां जादू कयल क़ौमूं आहियूं, सूरे हजर में। हाणे जेके बि आयतुनि जा रेफरेंस ॾिनल आहिनि, इहे तव्हां आयतूं खोले ॾिसिजो, इन्हनि में वॾो कॉन्टेक्स्ट वॾियूं माना इंट्रस्टिंग कॉन्टेक्स्ट इन्हनि जा आहिनि। तव्हां हेॾे आयत पढ़ंदव तव्हांखे वरी वधीक सम्झ में बि ईंदो, ऐं इन्हनि जा तर्जुमा बि ॾिसो, इन्हनि खे पाण हल करे, जीअं तव्हां ॿुधायो जुमिला ऐं आयतूं तव्हां पाण हल करे कापी में लिखंदव, इनशाला लाज़िमन गारंटी आहे तव्हांखे अरबी पक्की अची वेंदी इनशाला। सूरे बनी इसराइल में हुआ शिफ़ाउ व रहमह, हुआ शिफ़ाउ व रहमतुन, यानी हुआ उहो मुब्तदा, शिफ़ाउन उहो शिफ़ा आहे, व यानी ऐं रहमतुन, हाणे ॿ ख़बर आहिनि, हू शिफ़ा बि आहे ऐं रहमत बि आहे, हिकिड़ी ख़बर ही ऐं ॿी ख़बर ही। ईअं बि हूंदो आहे त हिकिड़े हिकिड़े मुब्तदा जे मुतलिक़ ॿ ख़बरूं बि हूंदियूं आहिनि। ठीकु आहे, अहिड़े हवाले सां ॿिनि ॿिनि मुब्तदा जी हिकिड़ी ख़बर बि हूंदी आहे। ईअं मुख़्तलिफ़ असां मुरकिबनि में ॾिठो आहे न, जीअं मुरकिबात इस्तेमालु थींदा आहिनि मुब्तदा ऐं ख़बरुनि जी जॻह ते, ईअं बि हूंदो आहे। त हूअ उहो शिफ़ा बि आहे ऐं रहमत बि आहे। कंहिंजे नाले बि गुफ़्तगू थिए, इहो तव्हां आयत नंबर सूरे बनी इसराइल 82 में ॾिसंदव, इंशाअल्लाह तव्हांखे ख़बर पइजी वेंदी। क़ुरान जे मुतलिक़ बि ॻाल्हि थिए, वरी इहो तव्हांखे ॾिसणो आहे लाज़मी।
क़ुरान जे मुतलिक़ आयो आहे त इहो क़ुरान शिफ़ा बि आहे ऐं रहमत बि आहे। फ़हल अंतुम शाकिरून, ठीकु आहे, सादो जुमिलो छा आहे, अंतुम शाकिरून, अंतुम यानी अंत, अंतुमा अंतुम, तव्हां सभु मुज़क्कर, तव्हां सभु मुज़क्कर, इहे मुब्तदा, ऐं शाकिरून नकरा में आहे शुकुर करण वारा, शाकिरून चइबो आहे शुकुर करण वारा, उनजो जमा आहे शुकुर करण वारा, शुकुर करण वारा। त शुरू में हल लॻी वियो सवाल जे लाइ, फ जेको आयो हर्फ़ अतफ़ आहे, इहो जीअं हर्फ़ अतफ़ शुरू में बि ईंदा आहिनि, व बि ईंदो आहे, फ बि ईंदो आहे। फ जी माना आहे पोइ, पोइ या पस। छा पोइ तव्हां शुकुर करण वारा आहियो, ही सवाल आहे। अंतुम शाकिरून, तव्हां शुकुर करण वारो, हल अंतुम शाकिरून, छा तव्हां शुकुर करण वारा आहियो, वरी फ बि लॻो पियो आहे त फ माना पोइ, छा पोइ तव्हां शुकुर करण वारा आहियो। सूरह अंबिया 80 में तव्हां जो तर्जुमो खोले वरी हिनजो ॾिसजो। व अन्नल्लाह हुवल अलीयुल कबीर। हाणे ॾिसो हिते ही आयो आहे अन्न, असां पहिरीं पढ़ियो हो इन, त अन्न ऐं इन में छा फ़र्क़ु आहे, हिननि जे माना में को बि फ़र्क़ु कोन्हे ऐं अमल में बि को फ़र्क़ु कोन्हे, ठीकु आहे। हीअ बि मुब्तदा खे नसब में ई कंदो आहे, पर फ़र्क़ु रुॻो इहो आहे त इन जेको आहे इहो जुमिले जे शुरू में ईंदो आहे, ऐं अन्न जॾहिं जुमिलो हलंदड़ हुजे त विच में जॾहिं इन माना लॻंदो न, विच में वरी अन्न लॻंदो आहे, जुमिले जे विच में लॻंदो आहे इहो, ठीकु आहे। त शुरू जुमिलो जेकॾहिं थींदो त पोइ इन लॻंदो, ऐं जेकॾहिं हलंदड़ जुमिले जे विच में वरी अन्न लॻंदो आहे, बाक़ी शइ साॻी आहे। ऐं यकीनन अल्लाह, अन्न लॻण जे करे मुब्तदा नसब में हली वियो, ऐं साॻियो उहो ई आहे ख़बर, ऐं जे हिन में जुमिले में ताक़ीद पैदा करण जे करे विच में ज़मीर आई, ऐं वरी ख़बर मार्फा थी वई, जेको असां एक्सेप्शन ॾिठा त ख़बर ॿिनि वजह जे करे मार्फा थी सघे थी। हिकिड़ो त जेको आहे ख़बर इस्म आलम हुजे, कंहिंजो नालो हुजे, या वरी मुब्तदा जुमिले में हसर जो मफ़हूम पैदा करण लाइ विच में मुतलिक ज़मीर लॻंदी आहे ऐं ख़बर मार्फा थी वेंदी आहे। त व अन्नल्लाह हुवल अलीयुल कबीर, ऐं अल्लाह ही अल अली, यानी सभिनी खां आला, अल कबीर, ऐं सभिनी खां वॾो आहे। सूरह हज आयत नंबर 62 तव्हां ॾिसजो। अल्लाह ताला जा सिफ़ाती नालनि में बि वॾी गहराई आहे, इहो बि तव्हां लाज़मन हिननि जी गहराई में ॾिसो त हिन मां मुराद छा आहे। इन्नल्लाह लगनियुन, यकीनन अल्लाह, अल्लाह मुब्तदा, गनियुन ख़बर आहे। इन्नल्लाह, हाणे असां ॾिठो हो त कॾहिं जुमिले में वधीक ताक़ीद पैदा करण लाइ हिकिड़ो त ताक़ीद लाइ इन लॻंदो आहे, वरी वधीक ताक़ीद पैदा करण जे लाइ इन जी जेका ख़बर आहे न, त उन जे शुरू में लाम ज़बर ल लॻी वेंदो आहे, जंहिंखे चइबो आहे लामे ताक़ीद, लामे ताक़ीद, यानी ताक़ीद में अञा बि डबल ट्रिपल ज़ोर अची वेंदो। इन्नल्लाह लगनियुन, यकीनन अल्लाह खूब बेनियाज आहे, खूब बेपरवाह आहे। गनी चइबो आहे बेपरवाह ऐं बेनियाज खे। सूरह अनकबूत आयत नंबर 6, उन खां पोइ आहे सूरह अनकबूत आयत नंबर 64, त व इन दारल आखिरत लहियल हयवान, दारुल आखिरा यानी आखिरत जो घर, आखिरत जो घर मौसूफ सिफ़त मनाई आहे। त व इन दारल आखिरा, इन जे करे पूरो मुब्तदा नसब में हली वियो, वरी ख़बर आहे। हाणे ही ॾिसो हिते बि साॻियो उहो ई उसलूब आहे, त विच में ताक़ीद पैदा करण जे लाइ विच में ज़मीर अची वई आहे, ऐं ही जुमिलो अहिड़ो आहे जिते टे ताक़ीदी उसलूब आया आहिनि, ऐं ज़मीर सां गॾु वरी लामे ताक़ीद बि लॻो पिया, ऐं शुरू में इन बि लॻो पिया। त हिकिड़े जुमिले में ताक़ीद पैदा, केॾी माना ज़ोरदार ताक़ीद पैदा कई वई आहे। सादो जुमिलो छा हो, अद्दारुल आखिरतु हयवानुन, यानी आखिरत जो घर छा आहे, उहो ज़िंदगी आहे। इन लॻी इन दारल आखिरत हयवानुन, ठीकु आहे, यकीनन आखिरत जो घर ज़िंदगी आहे। पर अञा बि वधीक ताक़ीद पैदा करण जे लाइ वरी विच में हीअ अची वियो,
ऐं जेको ख़बर हो उहो मारफा में अची वियो। हैवान माना ज़िंदगी, ज़िंदगी। त इन दारल आखिरत हियल हयावान, यानी आखिरत जो घर ही या आखिरत जी ज़िंदगी ई हक़ीक़ी ज़िंदगी आहे। पर अञा बि वधीक ताक़ीद पैदा करण लाइ वरी हीअ सां गॾु लाम ला जेको आहे न ख़बर, जेको हाणे हीअ हैवान ख़बर आहे त उन सां गॾु लामे ताक़ीद बि लॻी वियो त इन दारल आखिरत लहियल हैवान, यकीनन आखिरत जी ज़िंदगी या आखिरत जो घर ई हक़ीक़ी ज़िंदगी आहे। त इन मां छा मुराद आहे त दुनिया जी हक़ीक़त का बि कोन्हे, हक़ीक़त सिर्फ़ आखिरत जी आहे। त इहो मतिलबु हिकिड़े आखिरत जी ज़िंदगी खे माना विझण, ज़ोर विझण लाइ इन जा वधीक वरी तव्हां तर्जुमा ॾिसंदव न, उन में तव्हांखे उस्लूब ख़बर पवंदा। जीअं मूं तव्हांखे एप्लीकेशन ॿुधाई हुई त उन में तव्हां कंपेरेटिव उन में तव्हां ॾिसंदव, भेटे ॾिसंदव न तर्जुमा, उन में तव्हां ॾिसो कीअं कीअं ताक़ीदूं पैदा कयूं वियूं आहिनि हिन जुमिले जूं। तफ़सीर ॾिसंदव त उन में तव्हांखे ख़बर पवंदी बाबा आखिरत मां छा मुराद आहे। ऐं हिन आयत में वरी शुरू में ॿियूं बि ॻाल्हियूं लिखियूं पियूं दुनिया जे हवाले सां, त दुनिया त खेल तमाशा। हीअ आयत तव्हां लाज़िमन ॾिसिजो खोले, तमामु अहम आयत। अफमा नहनु बिमय्यितीन, ठीकु। त हाणे ही नहनु मुब्तदा, बिमय्यितीन मय्यितून हो, मय्यितून पर हर्फ़े जर बा लॻी करे मां लॻो न शुरू में, मां नाफ़िया लॻो त हर्फ़े जर बा लॻी करे ही पूरो हालत जर में हली वियो। मय्यितुन चइबो आहे, मय्यत चइबो आहे मरण वारे खे। असीं बि चवंदा आहियूं मयत, मयत यानी मरण वारो। त उन जो जमा आहे मय्यितून, ठीकु आहे, मय्यितून यानी इलाही मरण वारा। ऐं वरी उन जो मां लॻण जे करे ही हर्फ़े जर बा लॻी करे हालत जर में आयो आहे। त नहनु यानी असां, मुतकल्लिम जी ज़मीर आहे असां, जमा नहनु मय्यितून असां मरण वारा आहियूं। इहो थींदो माना सादो जुमिलो। मां लॻंदो त मां नहनु बिमय्यितीन, असां मरण वारा कोन आहियूं। वरी शुरू में लॻी वियो त इहो सवालिया मफ़हूम थींदो, अनहनु बिमय्यितीन, छा असीं मरण वारा आहियूं। वरी शुरू में फ बि लॻो आहे, जीअं पोयां बि फ लॻो न, त हिते फ बि लॻो आहे यानी पोइ, इहो हर्फ़ अतफ़। अफमा नहनु बिमय्यितीन, छा पोइ असीं मरण वारा आहियूं। माना हिकिड़ो सवालिया, छा पोइ असीं मरण वारा आहियूं। सूरह साफ़ात आया नंबर 58 में ॾिसजो छा जी ॻाल्हि बि त इन जो कॉन्टेक्स्ट छा आहे। इन्नमा हुआ इलाहु वाहिद, वरी इन्नमा वारो आयो आहे। इन्नमा यानी इन्नमा जो साॻियो मतिलबु इन वांगुरु ई आहे, पर इन मुब्तदा खे नसब में करे छॾंदो आहे त ही इन्नमा वरी नसब बसब कोन कंदो आहे। हिन जो जुमिले ते को बि असरु कोन थींदो आहे, रुगो माना जो फ़र्क़ु ईंदो आहे, बाक़ी जुमिले ते को बि मुब्तदा ख़बर ते को बि हिन जो फ़र्क़ु कोन ईंदो आहे। इन्नमा हुआ मुब्तदा, इलाहु वाहिद, इलाह मौसूफ सिफ़त मिली करे मुरकिब तौसीफ़ी, ठीकु आहे, ही तौसीफ़ी आहे ऐं पूरो मुरकिब तौसीफ़ी ख़बर आहे। ही मुब्तदा ख़बर। त सादो जुमिलो छा हो, हुआ इलाहु वाहिद यानी उहो इलाह चइबो आहे जंहिंजी इबादत कई वञे, जंहिंजी इबादत कई वञे, ठीकु आहे, जंहिंखे चइबो आहे वर्दी ऑफ वर्शिप अंग्रेज़ी में, न जीअं असीं कलमो पढ़ंदा आहियूं, कलमो छा आहे, ला इलाह, ला इलाह यानी को बि इबादत जे लाइक़ कोन्हे इल्ला सिवाय, इल्ला जी माना आहे सिवाय, इल्ला अल्लाह, सिवाय अल्लाह जे, को बि इबादत जे लाइक़ कोन्हे सिवाय अल्लाह जे, ठीकु आहे, वर्दी ऑफ वर्शिप इन खे चइबो आहे। त इलाह हुआ इलाहुन, उहो इबादत जे लाइक़ आहे, उहो ई इलाह आहे, वाहिद उहो अकेलो इलाह आहे। हुआ इलाहु वाहिद, ही मौसूफ सिफ़त, ही इलाह कहिड़ो, उनजी सिफ़त छा आहे, अकेलो, उहो अकेलो इलाह आहे। ऐं शुरू में इन्नमा यानी यकीनन उहो ई अकेलो इलाह आहे, उहो ई अकेलो इबादत जे लाइक़ आहे। हाणे हिते ॾिसो, हिते इन लॻी बि कोन सघियो थिए, इन कीअं लॻिया, इन लॻिया त हिते वरी मुब्तदा नसब में अचे हा, जॾहिं त ही ज़मीरूं जेके आहिनि न, इहे आहिनि असां छा ॾिठो, ज़माइर मारफा, ही फिक्सन रफ़ा में, ठीकु आहे, ही मारफा ज़मीरूं आहिनि, ही नसब में कन्वर्ट थी कोन थियूं सघनि। त
पोइ थींदो इन उन ते करे ही जेका हुअ ज़मीर आई आहे न त इन लाइ करे इन मां ई हिते इस्तेमालु थींदो, छो त मुब्तदा मार्फा में फिक्स आहे। त उन खां पोइ आहे अज़ारियात, आयत नंबर 53 जो बल हुम क़ौमुन तागून। ठीक आहे, बल्कि बल यानी बल्कि हुम मुब्तदा, हुआ हुमा हुम उहे सभु, उहे कहिड़ी क़ौम आहिनि, हुम क़ौमुन तागून। तागून चइबो आहे यानी तुग़यानी कंदड़ या सरकश, सरकश या बाग़ी, बाग़ी क़ौम या हद खां लंघंदड़, ये सभु इन जो मानाऊं आहिनि, यानी जेका हद खां लंघंदड़। ठीकु आहे, त बल हुम बल्कि उहा, उहे उहा जेका बल हुम बल्कि उहा क़ौमुन, हुम थींदो मुब्तदा, क़ौमुन तागून कहिड़ी क़ौम आहे, सरकश क़ौम आहे, हद खां लंघंदड़, बल्कि उहे हद खां लंघंदड़ माण्हू आहिनि। क़ौम जेको मूं तव्हांखे पहिरीं ॿुधायो ही माना जे हिसाब सां छा आहे, शक्ल में त असांखे थी सघे न लॻंदो हुजे माना जमा, पर ही जमा ई आहे, यानी माण्हू, बल्कि उहे सरकश माण्हू आहिनि, उहे बाग़ी माण्हू आहिनि, उहे हद खां लंघंदड़ माण्हू आहिनि, बल्कि उहा सरकश क़ौम आहे। त इहे मुख़्तलिफ़ तर्जुमा थींदा। इहे तव्हांखे जेके बि आयतूं आहिनि इनखे लाज़मन तव्हांखे ॾिसणो आहे, तव्हां उनजा तर्जुमा ॾिसंदव न वधीक तव्हांजी अंडरस्टैंडिंग थींदी त कीअं तर्जुमा आहिनि। वरी उनखे कंपेरेटिव तर्जुमा बि ॾिसो, मूं तव्हांखे एप्लीकेशन सिंधी वारी ॿुधाई हुई, उन में 14 तर्जुमा आहिनि, तव्हां उन्हनि सभिनी खे कंपेयर करे ॾिसंदव, तव्हांजो ज़हन खुलंदो इंशाअल्लाह। त अल्हम्दुलिल्लाह असां जुमला बि ॾिठा ऐं क़ुरानी आयतूं बि ॾिठियूं अल्लाह ताला जे फज़लो करम सां। हाणे तव्हांजो होमवर्क आहे सूरह तकवीर जो, हिन जो तव्हांखे तर्जुमो ऐं तशरीह पढ़णी आहे। तर्जुमो ऐं तशरीह पढ़ो ही, या उनखे तव्हां हिन जो तव्हां सर्च करियो यूट्यूब ते, तव्हांखे हिन जो तर्जुमो तफ़सीर मिली वेंदो। त ही तव्हांखे लाज़मन पढ़णो आहे, ॾाढी इंट्रस्टिंग सूरत आहे। हिन में मुख़्तलिफ़ क़सम खणी अॻिते क़यामत जो हिकिड़ो मंज़र बि ॾेखारियो वियो आहे, त क़यामत जो मंज़र कहिड़ो हूंदो, जन्नत ऐं दोज़ख जो तमामु अहम तरीन ऐं जामे सूरत आहे। ही तव्हां हिनखे लाज़मन ॾिसिजो, जेके तफ़सीर ॿुधायो आहे या उनजो तफ़सीर उन में पढ़िजो, न त तव्हां यूट्यूब में बयानुल क़ुरान सूरह तकवीर सर्च कंदव न तव्हांखे वीडियो मिली वेंदी, त तव्हां लाज़मन ॾिसिजो। ॾिसो असांजो बुनियादी मक़सदु आहे क़ुरान मजीद सम्झणु। जेकॾहिं असीं हुन सां गॾु ही होमवर्क न कंदासीं, असां इन्हनि जो आयतूं न ॾिसंदासीं ऐं सूरतूं न पढ़ंदासीं, को फ़ाइदो कोन्हे ही माना ग्रामर जो। ऐं आउं तव्हांखे गारंटी थो ॾियां त जेकॾहिं तव्हां ई होमवर्क कंदव, सूरतुनि खे ॾिसंदव, आयतुनि खे हल कंदव, जुमलनि खे हल कंदव, त इंशाअल्लाह ऐं हर क्लास पाबंदी सां वठंदव त इंशाअल्लाह अल्लाह ताला जी तौफ़ीक़ सां लाज़मन तव्हां सिखी वेंदव, इहा मुंहिंजी गारंटी आहे इंशाअल्लाह। त अल्हम्दुलिल्लाह अॼु असां ॾिठो ज़मीरुनि जे मुतालिक़ ॾिठो त ज़मीर छा हूंदियूं आहिनि, उन्हनि जा मुख़्तलिफ़ क़िस्म हूंदा आहिनि, हिकिड़ो जुमलनि सां मिली करे ईंदा आहिनि, ॿिया जुमलनि खां अलॻि हूंदियूं आहिनि, उहे इंशाअल्लाह असीं हिकु ॿ क्लास खां पोइ पढ़ंदासीं। त अॼु असां ॾिठो ज़मायर मरफ़ूआ जेके फिक्स रफ़ा में ई हूंदियूं आहिनि ऐं जेके अलॻि थी ईंदियूं आहिनि, मुनफ़सिला फ़सल विच में हूंदा, यानी विच में स्पेस हूंदो आहे, लफ़्ज़ सां जो धार धार अलॻि अलॻि हूंदियूं आहिनि। पोइ उन्हनि जे मुतालिक़ असां कुझु ॻाल्हियूं ॾिठियूं। पोइ वरी इन मां जे हसर जे हवाले सां असां ॾिठो त इन मां ताक़ीद कीअं पैदा कंदो आहे, इहो मुब्तदा खे नसब में कोन आणींदो आहे। ऐं अहिड़े ई हवाले सां जुमलनि जो बि तर्जुमो कयो, क़ुरानी आयतुनि जो बि तर्जुमो अल्हम्दुलिल्लाह असां कयो, तव्हांखे होमवर्क बि अल्हम्दुलिल्लाह तव्हांखे मिलियो आहे। हिननि जुमलनि जे तर्जुमनि खे बि तव्हां पाण हल कजो, यानी मुब्तदा ख़बर जी सुञाणप कजो, वरी उन्हनि में जेके मौसूफ़ सिफ़त आहे उनजी सुञाणप पूरो, यानी उन्हनि जी जेको सुञाणप करे इनखे चइबो आहे तरकीब करणु, एनालाइसिस, एनालाइसिस करे उन्हनि जा तर्जुमा लिखो कापी ते, आयतुनि जा पाण बि तर्जुमा खोलियो, वरी उन्हनि खे पाण बि लिखो, वरी उन्हनि जा तर्जुमा करियो। जेतिरी महिनत कंदा ओतिरो तव्हांखे उनजो इंशाअल्लाह फल मिलंदो, ओतिरो तव्हां एक्सपर्ट थींदा वेंदव इंशाअल्लाह। ॿियो होमवर्क ही तव्हां कंदव त इंशाअल्लाह वधीक तव्हांखे वोकैबुलरी वधंदी, क़ुरान मजीद सां ताल्लुक़ जुड़ंदो इंशाअल्लाह। त अॼु जो क्लास इते ई था रखूं। जज़ाकल्लाहु खैरन, सुब्हानकल्लाहुम्मा व बिहम्दिका, नशहदु अल्ला इलाहा इल्ला अंत, नस्तगफिरुका व नतूबु इलैक। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। हुव हुमा हुम हिय हुमा हुन्न अंत अंतुमा अंतुम अंति अंतुमा अंतुन्न अना नहनु। हुव हुमा हुम हिय हुमा हुन्न अंत अंतुमा अंतुम
أنت أنتما أنتن أنا نحن هو هما هم هي هما هن أنت أنتما أنتم أنت أنتما أنتن أنا نحن هو هما هم هي هما هن أنت أنتما أنتم أنت أنتما أنتن أنا نحن هو هما هم هي هما هن أنت أنتما أنتم أنت أنتما أنتن أنا نحن هو هما هم هي هما هن أنت أنتما أنتم أنت أنتما أنتن أنا نحن هو هما هم هي هما هن أنت أنتما أنتم أنت أنتما أنتن أنا نحن هو هما هم هي هما هن أنت أنتما أنتم أنت أنتما أنتن أنا نحن هو هما هم هي هما هن أنت أنتما أنتم أنت أنتما أنتن أنا نحن هو هما هم هي هما هن أنت أنتما أنتم أنت أنتما أنتن أنا نحن هو هما هم هي هما هن أنت أنتما أنتم أنت أنتما أنتن أنا نحن